सिजावल मावा के खबर ॾींदा हलूं शीतल दास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ कंज्यूमर प्रोटेक्शन काउंसिल ठट्टो सिजावल जो सेक्रेटरी सैयद सज्जाद शबीर शाह सिजावल जो दौरो कयो। सेक्रेटरी CPC सैयद सज्जाद शबीर शाह सां गॾु फोकल पर्सन ज़िला सिजावल अब्दुल रशीद मेमण, प्राइस सब इंस्पेक्टर इरशाद अहमद मेमण सिजावल शहर जे दुकाननि ते टैग ऐं प्राइस लिस्टूं चेक कयूं। सेक्रेटरी CPC सैयद सज्जाद शबीर शाह दुकानदारनि खे पाबंद बणायो त CPC एक्ट तहत पंहिंजे दुकाननि ते टैग लॻाइण सां गॾु सरकारी रेट लिस्टूं निमाया जॻह ते लॻायूं वञनि त जीअं अवाम सरकारी रेट लिस्ट मूजिबि ख़रीदारी करे सघनि। हुन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिजावल जे स्टाफ ऐं फोकल पर्सन अब्दुल रशीद मेमण खे पाबंद बणायो आहे त उन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे त जिथे बि सरकारी रेट लिस्ट खां वधीक शयूं विकिरो कयूं वञनि त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां मुकमल सहकार करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। हुन वधीक चयो त का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। रोज़ानो जे बुनियाद ते रिपोर्ट मोकिली वञे त जीअं सिजावल जे अवाम खे सरकारी रेट लिस्ट मूजिबि रिलीफ मुहैया कयो वञे।